कंहिंखे भी ख़बर न पवे, ठड़को भी पेरन जो न कर, वुज़ू छाजे ला थो करी, इन ला थो कयां जेकॾहिं रहे सजे ओताक में वेंदो हां, कपड़ा सोना पाए वेंदो हां, अमीर जे ओताक में वेंदो हां, टोप भलो पाए वेंदो हां, पोइ जॾहिं बादशाह जे दरबार में वञा त छो न जिस्म पाक करे वञा, वुज़ू करे दुनिया आराम में हुजे, तू आस्ते आस्ते मुसल्लो विछाए तहज्जुद जा नफिल पढ़ी मोहम्मदीन देखे, नफिल तहज्जुद जा पढ़ी मोहम्मदीन दे करे, मुझे करीम आका मुझे महबूब आका दे मुहड़ो करे, सलाम करे ॾिस ॾिस त जवाब मिले थो या नथो मिले। आज़माए ॾिसी यार, ए फ़कीर तोखे दावत थो ॾे, आज़माए ॾिस, छो त सलाम जी उहा ताक़त, सलाम जी उहा ताक़त पहिरीं दुनिया में आज़माए। अहिड़ो माण्हू जंहिंजो ॻाल्हाइण बि तोखे न वणे, अहिड़ो माण्हू जंहिंसां ॻाल्हाइण बि तूं पसंदि न करी, मुंहुं ॾिसण बि पसंदि न करी, तुंहिंजे भर मां लंघी चवे अस्सलामु अलैकुम, जवाब ॾे त जवाब ॾींदे या कोन ॾींदे, जवाब ॾे। तोखे ॻाल्हाइण बि न वणे, मुंहुं बि न वणे, पर सलाम वरायई, जवाब ॾियण ते ॾाढिया बि न ॾिनी, पर दिल में चवंदे वालेकुम सलाम, मां तोखां सवाल थो कयां, जंहिंजो मुंहुं कोन वणंदो आहे उनजो ॻाल्हाइण बि कोन वणंदो आहे, सलाम जो जवाब छो ॾिनई, हिकिड़ो ई जवाब ॾींदे त दिल मजबूर कयो, दिल मजबूर कयो, नथो ॻाल्हाई त हिन सां नथो ॻाल्हाई, सलाम इन जो नाहे, सलाम मुझे महबूब जी सुन्नत, सुभान अल्लाह, मुझे महबूब जे सुन्नत जी इहा ताक़त, जॾहिं गुलाम महबूब ते दुरूद पढ़े ॿुधा जवाब मिलंदो या कोन मिलंदो, यकीनन मिलंदो, दिल चवे थी मिलंदो, इंशाअल्लाह ताला इहा कोशिश कर, इहा कोशिश कर, न कहीं से दूर है मंजिले, ना कोई करीब की बात है, न कहीं से दूर है मंजिले, ना कोई करीब की बात है, अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है, मर्ज़िया मालिकन जी, खालिक मुझो अल्लाह, मालिक बनाई मुझो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूं पंहिंजे हिसाब में ज़मीन बनाईया, अचो रब जे क़ुरान जी तिलावत कयां, व तिलकल जन्नतुल लती नूर मिन इबादिना मन कान तक़िया, बेनियाज़ रब मुझे सुने करीम रब, पंहिंजे सुने पाक कुरान करीम में फरमायो, दिल चवे थी जुमलो चव, आशिकन जी दिल ठरी पवे, ऐ मुसलमान जॾहिं बि कुरान जे तिलावत लावे ही फ़कीरन खां ॻाल्हियूं ॿुध, इंशाअल्लाह ताला हिक ते बि अमल कंदे ॾिस त तुंहिंजे पर लॻनि था या नथा लॻनि, आज़मा आज़मा लह मैदान में
मोहब्बत जे मैदान में गुडी पोकाहे छॾ तूं सांगो सिर जो लाहूती लाहे इश्क नांगो आहे पर ख़बर रखण खां पवे अज़ीज़ा ने मन कुरान त दुनिया पई पढ़े ख़त्मन मथे ख़त्मा ख़त्मन मथे ख़त्मा लेकिन कदे कुरान पढ़ी ॾिस कीअं पढ़ी ॾिस कुरान करीम तिलावत करण खां पहिरियां हे ख्याल कर कहिड़ो ख्याल कर त जेको कुरान पढ़ी रहियो हां इन पाक कुरान करीम जे हिक हिक अखर ज़मीन ते पोआयो आ पहिरीं मुझे मुस्तफा जे लबड़न के चुमियूं ॾेई पोआयो आ कॾहिं गौर कयो थई तिलावत कदो है 10 सिपारा मुकाबिलो 5 सिपारा 10 सिपारा तो 10 मां 20 ख़त्मा 20 न पढ़ हिकड़ी बिस्मिल्लाह पढ़ पर पढ़ इए जो लब पो हिलन पहिरीं मदीने पहुच कुरान जी तिलावत कर कुरान जी तिलावत कर अंदाज़ो कोने मुसलमान तोखे मूंखे मदीने जे मीर जे सदके रब केतिरा कुर्ब कया हन काबतुल्लाह जे दीवार जे अंदर हिक पत्थर लगला हिक दफो मुझे मुस्तफा चुमियो आ कयामत ताईं दीवाना जान जी बाज़ी लगाईंदा हन हिक दफो चुमीअ जे लाइ सिकता हन इन करे जो इन पत्थर के हिक दफो मुझे मुस्तफा चुमियो आ उते त दौलतमंद वीदो गरीब नथो वञी सके पर गरीब तोखे अंदाज़ो भी न है जेको कुरान तो वट मौजूद आ उन 30 पारन जे हिक हिक हरफ मुझे मुस्तफा जे लबड़न के अलाए केतरा भेरा चुमियो आ पो तो वट आयो आ यकीन सां थो चवां कॾहिं इहो तसव्वुर करे हिकड़ी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी कंहिंखे ॾे ॾिस त कमु थिए थो या नथो थिए अल्लाह ताला रहम फरमाए असांजो ज़ोर वर्द पढ़ो वज़ीफ़ा पढ़ो जिन्नात मिले हमज़ात मिले तावीज़ ओ मुसलमान जॾहिं पढ़णो अथई त पढ़ त यार अज़ीज़ा ने मन मुझे बेनियाज़ रब पांजे सुने कुरान करीम जे अंदर फरमाओ तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया अल्लाह जे ज़ात फरमायो मां बेनियाज़ रब पंहिंजे जन्नत जो वारिस पंहिंजे जन्नत जो वारिस पंहिंजे बांधड़न मां पंहिंजे जन्नत जो वारिस पंहिंजे बांधड़न मां उन्हनि खे बनायो आ मन कान तक़िया जेके परहेज़गार ज़्यादा मुत्तकी ज़्यादा नेक साधन लफ़्ज़न ते चा नेक ज़्यादा अॼु इन मंज़िल ते था हलूं नेकन परहेज़गारन जे लफ़्ज़ सां मशरूत कयो आहे इन जे लाइ जन्नत पाक जन्नत चो जन्नत जन्नत में हूरूं ॻाल्हायो जन्नत भी पाक जन्नत में हूरूं भी जन्नत में ग़िलमान भी जन्नत में हौज़े कौसर भी जन्नत में अचण वारा जन्नत में अचण वारा पहिरीं गुनाहन खां पाक थी पोइ ईंदा पाक थी पोइ ईंदा जेके गुनाहन खां पाक थी पोइ ईंदा उहे जन्नत में अचण वारा जन्नत में रहण वारा जन्नत जा वारिस उहे जन्नत जा वारिस उहे जन जे लाइ रब कंहिंजी दुनिया गवाही ॾे कंहिंजी पीर कंहिंजी मीर गवाही ॾे पर जन्नत जी वारिसी रब उन्हनि जी कई आहे जंहिंजे लाइ गवाही मुंहिंजो रब क़ुरान में पढ़ण ॾेई रहियो आहे जन्नत में त दुनिया ईंदी जन्नत में त दुनिया ईंदी
को गुनहगार होंदो, खतादार होंदो, बदकार होंदो, बेकार होंदो, के जो अब्बो कीअं होंदो, के जी अम्मा कीअं होंदी। छो त जन्नत सभिनी जी मंज़िल आहे। शियो हुजे चवे जन्नत खपे, नालो नथो वठां। केरु हथ छोड़े निमाज़ पढ़े उन जी मंज़िल भी जन्नत आहे। हथ ॿधी निमाज़ पढ़े उन जी मंज़िल भी जन्नत आहे। छातीअ ते हथ रखी निमाज़ पढ़े उन जी मंज़िल भी जन्नत आहे। दुन ते हथ रखी निमाज़ पढ़े उन जी मंज़िल भी जन्नत आहे। वञणो सभिनी खे जन्नत में आहे। नियत सभिनी जी जन्नत वञण वारी आहे। लेकिन सवाल पैदा थो थिए, अॼु ॻोल्हींदासीं वञण लाइ त सभु को तयार आहे, पर ॾिसणो इहो आहे त जन जी जन्नत आहे उन्हनि ॾे केरु वञी रहियो आहे। छो त जन्नत पाक हूरो पाक ईमान पाक अल्लाह जी ज़ात बाबरकात, जिन खे जन्नत जो वारिस बनायो, जन्नत जो वारिस बनायो, उन्हनि जे लाइ बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। जन जी गवाही अल्लाह दे, जन जी गवाही ॻाल्हायो, जन जी गवाही मुझो बेनियाज़ दे लारे बने दे पंहिंजे पाक क़ुरान करीम में मुझो रब गवाही दे त ही ओही जवान जे जेला मां रब जी तमन्ना, मां रब जो इरादो, मां अल्लाह जे कुदरत जो इरादो इहो आहे त पलीती इन्हनि जे करीब गुज़री कान सघंदी आहे। जन जी गवाही मुझो बेनियाज़ रब क़ुरान करीम दे, जॾहिं दुनिया ते ईंदासीं क़ुरान रब जो हूंदो आहे, जो उन जो वज़ाहत मुझो मुस्तफ़ा हूंदो आहे। केरु वज़ाहत जवाब ॾे, उन जी वज़ाहत केरु हूंदो आहे, जो मुझो मदीने जो ताजदार हूंदो आहे। सोणे अबू बकर खे जन्नत जी टिकेट ॾियण वारो केरु आहे, जो मदीने जो शेर आहे। उमर फारूक खे जन्नत जी टिकेट ॾियण वारो केरु आहे, उस्मान ज़ुन्नूरैन तलहा ज़ुबैर अलीउल मुर्तज़ा अशर मुबशरा हबीबल करीमल। ज़रा गौर कयो, आस्ते आस्ते मंज़िल जे तरफ़ हला। सहाबा खे हुज़ूर जन्नत जी बिशारत ॾिनी, चओ ॾिनी, कहिड़े बि फिरके वारे हुजे इनकार नथो। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो रहिजी न वञे, उहा इहा आहे, मुंहिंजे अल्लाह जे कुदरत जो निज़ाम अजीब आहे। कीअं अजीब आहे, मुझो अल्लाह जेका ॻाल्हि मञाइण चाहींदो आहे उहा हर सूरत में मञाए रहंदो आहे। कीअं थो थी सघे, इएं कीअं थो थी सघे जो अल्लाह पंहिंजे महबरो बि बनाए ऐं मंजराए न वेहे, साधन जुल्म ॻाल्हि करे वञा। सभई मुस्लमान वेठा आहियूं हिते, बरेलवी भी आहिनि, अहले हदीस भी थी सके तो, लेकिन तमाम कलमे वारन खां जेकॾहिं मां हिकिड़ो सवाल कयां त साल जो इस्लामी महीने जो पहिरों महीनो कहिड़ो आहे त जवाब छा ॾींदो? अहले हदीस खां पुछो साल जो इस्लामी 14 मुहर्रम, देवबंदी खां पुछो 14 मुहर्रम, बरेलवी खां पुछो मुहर्रम। मां फिरकन जी ॻाल्हि नथो कयां, मक़सद जी ॻाल्हि थो कयां। जॾहिं सभई चवनि मुहर्रम, उन्हनि खे प्यार सां भाकड़ो पाए चओ अदा, किथे क़ुरान में ॾेखार तरफ़ फरमायो हुजे त साल जो पहिरों महीनो मुहर्रम? कोई जवाब कोन ॾींदो। चवीसि भला मदीने जे मीर फरमाए छॾियो हुजे त साल जो पहिरों महीनो मुहर्रम, तॾहिं बि जवाब कोन। चवीसि जॾहिं मदीने मीर बि
भी कौन फरमायो रब कुरान में भी कौन फरमायो बुधा त तोखे कह बुधायो त साल जो पहिरों महीनो मुहर्रम मजबूती चवणो पवंदो बे कह कौन बुधायो उमर फारूक आज़म बुधायो मजबूती चवणो पवंदो तनकीदन हक बयान थो कया इन में ज़र्रे जे बराबर भी शक नाहे कि मुहर्रम जो महीनो हज़रत अमीर उमर फारूक जे दौरे खिलाफत जे अंदर हिकड़ो ताजिर आयो या अमीर अल मोमिनीन ज़कात फर्ज थी चुकी आ तरीक़े कार भी वाज़िह थी चुको आ लेकिन साल जो महीनो मुश्किल थो लगे त पहिरो केड़ो कया पोयो केड़ो कया अमीर उमर निहारे चयो केड़ो महीनो पहिरो कया चवे थो ॿियो कोई महीनो मुंढ नथो करे सघां दफ़ा करीम मुहर्रम जे महीने में मदीनतुन नबी में कदम रखियो आ इन करे पहिरो साल जो महीनो मुहर्रम खां शुरू आ अॼु ॾींहुं ते वञो थो वञे न या न तुंहिंजो वसा न मुंहिंजो वसा